दोस्तों तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं नए ड्रामे जी शूटिंग जी। जी हाँ, पापनगर जी शूटिंग भी 3 स्पेल जी जारी सारी थी चुकी है। खैर सां 2 स्पेल मुकम्मल थी चुका आहिनि। 3 स्पेल जी शूटिंग हली रही आहे ऐं हाणे हिकु जहिड़ा ड्रामे जी भी शूटिंग वरी तेज़ी सां बक़ाया शूटिंग जेका अॻिते स्पेल रहियल आहिनि इन्हनि जी भी ॿीहर स्टार्ट थी चुकी आहे। साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था पिया। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों पापनगर हाणे हिकु जहिड़ा ऐं होॾां पंहिंजा वेरी ड्रामे जी भी शूटिंग कुझु ॾींहंनि जे अंदरि ॿीहर स्टार्ट थियण वारी आहे। उन जी वरी पहिरें स्पेल जी शूटिंग थींदी, छो त हुनजी अञा शुरूआति आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी। छो त पंहिंजा वेरी ड्रामो हिकु वॾे स्केल जो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे। त उन में वक़्तु लॻंदो ऐं कुझु ॾींहं तव्हांखे वेट भी करिणो पवंदो। बाक़ी पापनगर जी शूटिंग ॾाढी तेज़ी सां हली रही आहे ऐं होॾां वरी जेको आहे जेका तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था त दोस्तों ड्रामा इन जी शूटिंग हली रही आहे, इहे तमामु जल्द फाइनल थींदा ऐं पोइ सिंध टीवी वारा ड्रामा जेका आहिनि पंहिंजा वेरी थी वियो, इहो सिंध टीवी ते हलायो वेंदो। पापनगर ऐं हाणे हिकु जहिड़ा जेका आहिनि इहे केटिन वारनि जा ड्रामा सोप सीरियल आहिनि। ऐं बाक़ी कुझु ॾींहं तव्हांखे वेट करिणो आहे दोस्तों पापनगर ऐं पंहिंजा वेरी ड्रामे जी जा टीज़र वग़ैरह तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। पापनगर जा टीज़र तव्हां ॾिठा आहिनि लेकिन उनजो प्रोमो अञा नाहे आयो।